सुल्तान कोट ने IHS से बरतरफ मुलाजिमन बहाली लाइ एहतजाज कंदे मसलो हल करण जो मुतालिबो कयो आहे। वधीक तफ़सील इसरार चांडियो जी रिपोर्ट में। कुछ ॾींहं अॻु में DG हेल्थ जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो हुयो त IHS खां टेक ओवर कयो सिंध गवर्नमेंट जेके बि हॉस्पिटल्स आहिनि RAC 111 हॉस्पिटल्स आहिनि सिंध में टोटल खां जेको आहे वापसि कयो चार्ज। सो उन जे करे असां हाणे एहतजाज कयो आहे त जेकर 111 हॉस्पिटल जो अमलो तक़रीबन 8-10,000 थी वञे थो उनमें डॉक्टर पैरामेडिकल लोअर स्टाफ टेक्निकल स्टाफ सभु आहे। हाणे जेकर असांखे सिंध गवर्नमेंट या DG जे लेटर सां असांखे बेरोज़गार कयो थो वञे, अॼु खां असां एहतजाज शुरू कयो आहे सॼी सिंध में आहे या त IHS खे कॉन्ट्रैक्ट वधाए ॾियनि या वरी असां मुलाज़िमनि खे सिंध गवर्नमेंट में ज़म कनि असांखे बेरोज़गार न कनि। कुझु त ग़रीब अहिड़ा आहिनि जेके चवनि था असां पाण खे बाहि ॾेई साड़ींदासीं, असां कर बचनि खे फालींदासीं। RSA जे अंदर इन सेंटर जे अंदर जेके भी सर्विस स्टेशनूं आहिनि उहे तक़रीबन IHS जा मुलाज़िम ई हलाईंदा आहिनि। डेंटल सर्जन खां वठी लैब टेक्नीशियन ताईं, लैब टेक्नीशियन खां वठी करे लेबर रूम ताईं, लेबर रूम खां वठी करे डिस्पेंसरी ताईं ऐं तक़रीबन असां वधि में वधि जेको तादाद असां IHS जो मुलाज़िमनि जो आहे गवर्नमेंट जा एम्प्लॉय आहिनि पर चंद आहिनि। हिन वक़्तु ही सेंटर पूरी प्रॉपर नमूने सां सर्विसूं हलाईंदो आहे एम्बुलेंस खां वठी करे डिलीवरी ताईं। अगर असां अॼु भी स्टाफ IHS जो न हुजे तव्हां अची करे ॾिसो त हिते OPDयूं हलंदियूं, हिते पेशेंट डिलीवरियूं थींदियूं, कुझु बि न थींदो, सभु कुझु बंदि थी वेंदो। असांजो इहो ई गवर्नमेंट सां मुतालबो आहे या त असांखे जेको ज़िम करे गवर्नमेंट में या त असांखे जेको IHS खे ॿीहर सां बहाल करे असांखां जेको आहे इहो कॉन्ट्रैक्ट न खसियो वञे। बेरोज़गार थी वेंदासीं, एतिरा माण्हू उहो ई रोज़गार आहे न, कोविड जे करे केतिरा माण्हू हूअं परेशान लॻा पिया आहिनि। इहो त तव्हां सोचो न, यकदम बसि तव्हां लेटर ॾियो था ऐं तव्हां बेरोज़गार थी विया, हितां बसि हॉस्पिटल ख़ाली कयो। जंहिं टाइम हिते कुझु बि थिए थो इन्हनि जा OPD गवर्नमेंट वारनि जा कोविड जा पैसा बंदि थिया, हॉस्पिटलनि खे ताला लॻी विया। असां सभु इन्हनि सां हुयासीं, हाणे असांजो पंहिंजे हॉस्पिटल वारनि सां बि मुतालबो आहे, सभु हिकु थी असां सां गॾु बीहनि। असां न ॾिसंदासीं OPD, न कराईंदासीं डिलीवरी वग़ैरह। असांजे DHO खे बि इहो ई असां जेको अपील कंदासीं त उहे असां लाइ मथे ॻाल्हाइनि, असांजे हक़नि लाइ। असां हिते कोविड जी वैक्सीन बि बंदि कराईंदासीं, एमरजेंसी बि न खणंदासीं, सभु शयूं हिते बंदि कंदासीं जेसि ताईं असांजा मुतालबा पूरा न थींदा। इंसाफ़ी आहे, असांखे ॿुधायो बि न अथऊं, अचानक सां चयो अथऊं त तव्हांजो कॉन्ट्रैक्ट ख़तमु थी वियो, जॾहिं त असांखे सैलरियूं बि न मिलियूं आहिनि, ॿियो महीनो बि पूरो थियण वारो आहे। असांखे बहाल कयो वञे या असांखे गवर्नमेंट पंहिंजे खाते में असांखे खणी छॾे। इन जे करे एहतजाज कयो वियो आहे त असांखे बेरोज़गार कयो थो वञे ऐं IHS जो कॉन्ट्रैक्ट ख़तमु थो कयो वञे। असांजो सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त कॉन्ट्रैक्ट ॿीहर बहाल कयो ऐं जेके बेरोज़गारनि खे बहाल कयो ऐं हिननि जो कीअं घर हलंदो। हेॾी सारी बेरोज़गारी लॻी पई आहे।